अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद त ख़ुशि हूंदा, ठीक ठाक हूंदा। दोस्तों, अगर मुझे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब करियो। दोस्तों, कंहिं ज़माने में ॻाल्हि कनि था त हिकिड़ो हूंदो हो बादशाह। बादशाह त पाण ख़ुदा आहे, पर ही बि हिकु रूए ज़मीन ते रहण वारो बादशाह हो। बादशाह वटि हिकिड़ो वॾो अक़लमंद वज़ीर हूंदो हो, जंहिं ओचितो नौकरी छॾे ॾिनी ऐं ॾींहुं राति वञी ख़ुदा जी इबादत में मसरूफ़ थी वियो। हिकिड़ी बादशाह पंहिंजे वज़ीरनि ऐं अमीरनि खां पुछा कई त जेको कल्ह अॻु पुराणो वज़ीर असां खां नौकरी छॾे वियो, उनजो कहिड़ो हाल आहे। उन्हनि जवाबु ॾिनो त बादशाह सलामत, हू त धणी जी बंदगीअ में मसरूफ़ आहे ऐं हू असां सां कॾहिं गॾियो बि नाहे। इहो ॿुधी बादशाह पाण वज़ीर वटि वियो ऐं पुछा कयईं त तो वटि कहिड़ो रंज हो जो तो ओचितो असांजी नौकरी छॾे ॾिनी। वज़ीर जवाबु ॾिनो, हुज़ूर, उन में तव्हांजो को बि कसूर कोन्हे। मूं जो नौकरी छॾी त उन जा 5 सबब हुआ। उहे 5 सबब ही आहिनि त पहिरियों त अवीं वेठा हूंदा हुआ ऐं मां अव्हां जी हुज़ूर में बीठो रहंदो हुउसि। हाणे मां अहिड़े मालिक जी ख़िदमत में आहियां जंहिं मूंखे इबादत करण वक़्तु बि वेहण जी मोकल ॾेई छॾी आहे। ॿियो सबबु हीअ आहे त अवीं वेठा खाईंदा हुआ ऐं मां बीठो ॾिसंदो हुउसि। हाणे मूंखे अहिड़ो ॾातार मिलियो आहे जेको पाण कॾहिं बि नथो खाए, मगर मूंखे रोज़ रोज़ी खाराए थो। ऐं टियों सबबु हीअ आहे त अवीं सुम्हंदा हुआ, मां निगहबानी कंदो हुउसि, मगर ख़ुदा असल की न सुम्हे, बल्कि जॾहिं मां सुम्हंदो आहियां तॾहिं मुंहिंजी निगहबानी कंदो आहे। ऐं चौथों सबबु हीअ आहे त मां डिॼंदो हुउसि त अवीं मरी वेंदा, शायदि मूंखे अव्हां खां पोइ अव्हां जे दुश्मननि जी का तकलीफ़ सहणी पवे। मगर हाणे मां अहिड़े मालिक जी नज़र हेठि आहियां जो मरण वारो ई नाहे ऐं मूंखे दुश्मननि खां कॾहिं बि नुक़सानु कोन पहुचाईंदो। ऐं 5जों सबबु हीअ आहे त मां हमेशह उन डप में रहंदो हुउसि त जेकॾहिं को कसूर करे विधमि त अवीं मूंखे कॾहिं माफ़ कोन कंदा। मगर हाणे जंहिंजी पनाह में आहियां ऐं जंहिंजी इबादत करियां पियो, सो अहिड़ो रहीम आहे जो मां रोज़ 100 गुनाह करियां त सभु माफ़ करे सघे थो, पर जेकॾहिं दिलि सां उन जी माफ़ी घुरिजे। बादशाह इहे जवाबु ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं पाण बि वञी ख़ुदा जी इबादत में मसरूफ़ थियो। दोस्तों, ही कहाणी जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलूं था कंहिं नई कहाणी में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।